इतने असां हिकु ॿी अहम ख़बर शेयर करे आहियूं। जोंगल भर सां घरू अणबण तां मुड़ुस मुबैना तौर घुटा ॾेई ज़ाल खे क़तल करे छॾियो आहे। बी सेक्शन थाणे जी हद ॻोठ दरिया ख़ान बंगलाणी में जवाबदार अली हसन बंगलाणी पंहिंजी ज़ाल अमीरा ख़ातून खे घुटा ॾेई क़तल कयो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची औरत जो लाश इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। जवाबदार अली हसन बंगलाणी खे गिरफ़्तार कयो वियो आहे। खांसि पुछा ॻाछा कई पई वञे। पुलिस जो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। जोंगल भरिसां घरू अणबण तां मुड़ुस मुबैना तौर घोटा ॾेई ज़ाल खे क़तल करे छॾियो। बी सेक्शन थाणे जी हद ॻोठ दरिया ख़ान बंगलाणी में जवाबदार अली हसन बंगलाणी पंहिंजी ज़ाल अमीरा ख़ातून खे घोटा ॾेई क़तल कयो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची औरत जो लाश इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। जवाबदार अली हसन बंगलाणी खे गिरफ़्तार कयो वियो आहे। खांसि पुछा ॻाछा कई पई वञे। पुलिस जो चवणु आहे। इन हवाले से तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर सोहेल अहमद बंगलाणी। जी सोहेल, वधीक छा तफ़सील आहिनि? वाक़े जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, जोंगल ठुल बी सेक्शन थाने जी हद ॻोठ दरिया ख़ान बंगलाणी में मुड़ुस अली हसन बंगलाणी पंहिंजी घरवारी अमीरा ख़ातून खे घरू अणबण तां घोटा ॾेई क़तल करे छॾियो आहे। जॾहिं त पुलिस वाक़े वारे हंधि पहुची औरत जो लाश खणाए पोस्टमार्टम लाइ तालका अस्पताल ठुल मुंतक़िल करे छॾियो आहे। वधीक ठुल बी सेक्शन पुलिस जो चवणु आहे त घरू अणबण तां मुड़ुस पंहिंजी घरवारी खे मुबीना तौर घोटा ॾेई क़तल कयो आहे। जॾहिं त कार्रवाई करे जवाबदार अली हसन बंगलाणी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। वधीक मामले जी जांच करे रहिया आहियूं। जी।